इस्लामाबाद आलमी मालियाती फ़ंड IMF जे पब्लिक इन्वेस्टमेंट मैनेजमेंट असेसमेंट रिपोर्ट में पाकिस्तान जी तरक्याती बजट जे ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। IMF जे पब्लिक इन्वेस्टमेंट मैनेजमेंट असेसमेंट रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जो तरक्याती बजट बर्दाश्त जोॻो न आहे, उन करे उन ते नज़रसानी कई वञे। रिपोर्ट में चयो वियो आहे त समूरनि तरक्याती मनसूबनि खे मुकमल करण लाइ 10.7 ट्रिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। तरक्याती मनसूबनि जी घुर्बल फंडिंग हलंदड़ साल जी तरक्याती बजट 27 अरब रुपयनि मां 14 भेरा वधीक आहे। गुज़िरियल बजट में हुकूमत तरफ़ां 2.3 ट्रिलियन रुपयनि जा नवां तरक्याती मनसूबा शुरू कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।